अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बश पमर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा नेगलेरिया जी बीमारी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं नेगलेरिया हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ आहे या हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो पैरासाइट आहे उहो जेको पाणी जे ज़रिए असांजे जिस्म ताईं पहुचे थो ऐं जेको ख़तरनाक क़िस्म जो पैरासाइट आहे ऐं उनजो इलाज बि जेको सो घटि आहे। नेगलेरिया फाइलोरी जो तव्हां नालो ॿुधो हुयो कुझु अरसे खां असांजे मुल्क में हिते मौजूदु आहे। गर्मी जॾहिं वधंदी आहे त इहो पैरासाइट जेके असांजे पाणी जो टैंक्स आहिनि जेके असां इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे घरनि में या ॿाहिरि जेके असांजा स्विमिंग पूल्स आहिनि तलाउ आहिनि जेके नहरूं आहिनि उन्हनि में इहो पैदा थींदो। पोइ जॾहिं माण्हू उन में विञणु वेंदो आहे या जॾहिं पंहिंजे नक खे पाणी ॾींदो आहे त इहे जेको पैरासाइट आहे नक जे ज़रिए असांजे दिमाग़ में हली वञे थो ऐं उते वञी जेको सो दिमाग़ जे सेल खे खाइणु शुरू करे थो ऐं इन करे बीमारी पैदा थिए थी जेका तमामु ख़तरनाक क़िस्म जी कंडीशन्स आहे। त कल्ह बि कराची शहर में हिकु माण्हू जेको सो नेगलेरिया जी वजह सां हुनजो मौत थी चुको आहे। त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे ॼाण ॾियूं त नेगलेरिया आहे छा, हुनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, हुनजो इलाजु छा आहे, हुनजी निशानियूं कहिड़ियूं आहिनि, कीअं असां पाण खे हिन ख़तरनाक मर्ज़ खां बचाए सघूं था। छो त असां जॾहिं नमाज़ पढ़ूं था जॾहिं विज़ू करियूं था त पंहिंजे नक खे ज़रूरु पाणी ॾियूं था या जॾहिं असां तड़ कयूं था तॾहिं बि नक खे पाणी ॾियूं था। छो त नक में पाणी विझी लॻाइण सां विज़ू थिए थो इन करे असां जेको सो नमाज़ पढ़ूं था त असां पाण खे कीअं बचायूं इन ख़तरनाक क़िस्म जे पैरासाइट खां। इन सिलसिले में असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां फ़ोन करे को बि सुवालु असां खां पुछी सघो था पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजे टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे। ऐं असांजो मौज़ू आहे नेगलेरिया। इन सिलसिले में जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी जेके पाण कंसल्टेंट फिज़िशियन आहिनि डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में। डॉक्टर साहिबु पुछंदासीं त इहे नेगलेरिया जो मर्ज़ आहे छा, इन खां बची कीअं सघिजे थो ऐं असां इन खां पाण खे महफ़ूज़ कीअं करे सघूं था। जेकॾहिं कंहिंखे इहो नेगलेरिया जो मर्ज़ या पैरासाइट लॻी वञे त छा उनजो इलाजु मौजूदु आहे या न। अचो त पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबु। वॾी महिरबानी डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी तव्हां हिते असां डॉक्टर साहिबु नेगलेरिया कुझु अरसे खां 2-3 सालनि खां असां वटि इहा तमामु घणी आहे। लास्ट ईयर बि 14-15 माण्हुनि जो जेको सो डेथ थियो कराची में। ऐं नेगलेरिया कहिड़े ख़तरनाक क़िस्म जो पैरासाइट आहे उहो जॾहिं जंहिंखे लॻी थो वञे त छा हुनजो इलाजु आहे या न आहे इन ते डिस्कस कंदा। नेगलेरिया पाण आहे छा, इहो कीअं असांजे जिस्म ताईं पहुचे थो। वाहिद साहिबु नेगलेरिया एक्चुअल हिकिड़ो माइक्रो ऑर्गेनिज़म आहे सिंगल सेल ऐं इन जो लुक ईअं आहे जीअं स्ट्रेंड्स जीअं धागा हूंदा आहिनि धागा नुमा इन जी अपीयरेंस आहे ऐं इहो हिकिड़ो पैरासाइट एमेबोमा आहे। अच्छा ऐं इन जो एक्चुअल जेको नालो आहे उहो नेगलेरिया फाउलेरी ऐं इहो जेको पैरासाइट आहे इहो बॉडी में नक जे थ्रू जेको नोज़ आहे असांजो इन में अंदरि क्रीबरी फॉर्म प्लेट हूंदी आहे। अच्छा नक जे ज़रिए दिमाग़ ताईं पहुचंदो जी उन में छा हूंदो आहे त तव्हांजी जेकी नक जी म्यूकस मेम्ब्रेन आहे इहा सप्लाई थियल आहे अल्फैक्टरी नर्व खां। अल्फैक्टरी नर्व जे जेके अल्फैक्टरी हिकिड़ी नर्व आहे जेको नोज़ जी क्रीबरी फॉर्म प्लेट खां अची तव्हांजे नोज़ खे सप्लाई ॾिए थी ऐं अल्फैक्टरी नर्व जो कमु हूंदो आहे तव्हांजी स्मेल जेकी आहे ख़ुशबू सुठी ख़ुशबू बुरी ख़ुशबू सॼी उहा ई उनजो कमु हूंदो आहे। ऐं इन में जेकी नर्व शीथ आहे अल्फैक्टरी नर्व में इहा नर्व शीथ जेकी मथे ब्रेन जे तरफ़ वञे थी ऐं तव्हांखे ख़बर आहे त अल्फैक्टरी नर्व ब्रेन मां ई निकिरे थी ऐं ब्रेन जे ख़ासि पार्ट मां इहा निकिरे थी। त हीअ छा आहे त पैरासाइट इहो उन नर्व शीथ जे थ्रू स्प्रेड थिए थो। क्रीबरी फॉर्म प्लेट जेकी आहे तव्हांजी नोज़ जी उन खां क्रॉस थींदे सिधो ब्रेन में ब्रेन जे पहिरीं त उनजी झिली ते वञे थो उनखे डैमेज करे पोइ सेल में जी पोइ सेल में वेंदो ऐं जॾहिं उहो सेल में वेंदो त उते इन जी ग्रोथ थींदी। इनखे असां फिशन चवंदा आहियूं। हिकिड़े कलाक में कई लख कई मिलियंस जेके आहिनि इन जी ग्रोथ थींदी आहे उते दिमाग़ में। जी बिल्कुलु। अच्छा पाणी में इन जी ग्रोथ न थींदी आहे। भाई साहिबु छा हूंदो आहे त इहो जेको एक्चुअल इन जा 3 फॉर्म हूंदा आहिनि नेगलेरिया जा। हिकिड़ो हूंदो आहे सिस्ट, हिकिड़ो हूंदो आहे तव्हांजो ट्रोफोज़ोइड फॉर्म ऐं हिकिड़ो हूंदो आहे फ्लैजिलेटेड फॉर्म। अच्छा हाणे जेको फ्लैजिलेटेड फॉर्म आहे उन में इहो टैंक में तव्हां ॾिठो हूंदो के टैंकियूं साइडनि में तव्हांखे ग्रे कलर जा हिकिड़ी पटी हिकिड़ो तह चढ़ियल हूंदो आहे लेब नुमा अहिड़े नमूने सां उहे उते चिपकी पिया हूंदा आहिनि फ्लैजिलेटेड फॉर्म में जेके कई अरसे ताईं उते रही सघनि था। फ्लैजिलेटेड पोइ सिस्ट फॉर्म में कन्वर्ट थींदो आहे वरी सिस्ट फॉर्म पोइ ट्रोफोज़ोइड फॉर्म में कन्वर्ट थींदो आहे। एक्चुअल छा आहे त जेको ह्यूमन बॉडी खे जेको इन्फेक्ट करे थो उहो इन नेगलेरिया फाउलेरी जो ट्रोफोज़ोइड फॉर्म ई आहे जेको
अल्फेक्टरी नर्व शीथ जे थ्रू मथे ट्रेवल करे जेको वो खतरनाक है। एग्जैक्ट। अच्छा डॉक्टर साहब इन्हनि जी जेकी ग्रोथ आहे या 35 डिग्री सेंटीग्रेड खां अबव या 30 सेंटीग्रेड ते हिन जी ग्रोथ थियणु शुरू थींदी आहे, पर हिन जी एक्सीलेंट ग्रोथ थींदी आहे 45 डिग्री सेंटीग्रेड। गर्मियुनि में छो नेगलेरिया हमेशा गर्मियुनि में छो ईंदी आहे, जॾहिं गर्मी वधंदी आहे त नेगलेरिया जो मर्ज़ बि वधंदो आहे, छो? वाहिद साहब इन जो एक्चुअल छा आहे त इहो जेको ॾिसो हिन दुनिया में के तव्हां ॿुधो हूंदो कि कोल्ड ब्लडेड ऐं रेड ब्लडेड ऐं के वार्म ब्लडेड एनिमल्स हूंदा आहिनि। सिमिलरली ये जेको अहिड़ो हिकिड़ो ई पैरासाइट आहे जेको हिन जी ग्रोथ ओनली तॾहिं एक्टिवेट थींदी आहे, हिन जा उहे जेके ग्रोथ फैक्टर्स आहिनि तॾहिं एक्टिवेट थींदा आहिनि जॾहिं टेम्परेचर हाई हूंदो। अच्छा। ऐं जॾहिं टेम्परेचर हाई हूंदो त हिन में ऑटोमेटिकली फिजन जेको प्रोसेस आउं चवां थो ग्रोथ जो उहो मोटिवेट थींदो ऐं हिन जी ग्रोथ थियणु शुरू थींदी। इहो ई मां तव्हांखे अर्ज़ु पिया कयो त जीअं जेकॾहिं कोल्ड सीज़न आहे त उहो तह हिकिड़ो ठही ग्रेश फ्लेजिलेटेड फॉर्म में कई अरसे ताईं पियो हूंदो, पर जॾहिं टेम्परेचर हाई थियणु शुरू थींदो त इहो सिस्ट फॉर्म ट्रोफोज़ोइड फॉर्म उन मां ई ठहणु शुरू थींदा। त इहो एक्चुअल जेको टेम्परेचर आहे इहो हिन जी ग्रोथ खे मोटिवेट करे थो ऐं जेके ग्रोथ फैक्टर्स आहिनि उन्हनि खे एक्टिवेट करे थो। जॾहिं हिन जी ग्रोथ बाय फिजन प्रोसेस जंहिंखे असां चऊं उन जे थ्रू इहा ग्रोथ थिए थी, पोइ कई लाखों मिलियन ट्रिलियंस जेके आहिनि उहो पाणी में बि उन्हनि जी ग्रोथ थिए थी ऐं दिमाग़ में बि थिए थी, ॿिन्ही जॻहनि ते थींदी आहे, बिल्कुलु ॿिन्ही जॻहनि ते थींदी आहे। पोइ जॾहिं इहे ब्रेन में वञनि था त पोइ ब्रेन में इहे इन्फेक्शन कनि था। न हाणे अॻिते मां जेको पढ़ियो तव्हांखे त हीअ ईटिंग माना खाईंदा आहिनि, छा अहिड़ा ई पैरासाइट जेके असांजा ब्रेन सेल्स आहिनि जे न्यूरॉन खे खाई छॾींदा आहिनि? खाई छॾण जो मक़सदु इहो आहे त हिन जी ग्रोथ लाइ जेके हिनखे न्यूट्रिशन खपे उहे हिनखे ब्रेन टिश्यूज़ खपनि, उहे हिन जा आइडियल आहिनि। त ब्रेन टिश्यू ई लविंग इन जे करे असां हिनखे जेको आहे ब्रेन डैमेजिंग या ब्रेन ईटिंग एमेबोमा बि चवंदा आहियूं, त उहो ब्रेन खे डैमेज बि कंदो ऐं उते जेको आहे सो ग्रोथ कंदो वेंदो ऐं पोयां उते पस फॉर्मेशन थियणु शुरू थी वेंदी, इन्फ्लेमेशन प्रोसेस शुरू थींदो। इन जे करे हिकिड़ी कंडीशन डेवलप थींदी आहे प्राइमरी एमेबिक जेको आहे सो एन्सेफेलोमाइलाइटिस असां जेके बिल्कुलु कंडीशन त ईंदी ज़ारा चले जल्दी। अच्छा गर्मियुनि में वधण जो सबब छा आहे, कहिड़े टेम्परेचर 30 डिग्री 35 खां वठी 40 ताईं इन दरमियान ही वधीक 45 त वाहिद साहब हिन जो आइडियल आहे। इन जी ग्रोथ 30 खां शुरू थी सघे थी ऐं उन जी जेकी पीक ग्रो आहे तमामु जंहिंखे एक्सेसिव ग्रोथ चइजे उहा 45 डिग्री सेंटीग्रेड थी वेंदी। अच्छा सर्दियुनि में छा इहो जेको वायरस आहे असांजे जेके पाणी जा टैंक्स आहिनि जेके असां घरनि में या मुख़्तलिफ़ जॻह ते इस्तेमालु करे था या जेके असांजा पॉन्ड्स आहिनि तला आहिनि स्विमिंग पूल उन में पोइ इहो सर्दियुनि में काॾे वेंदो आहे, गुम थी वेंदो आहे, किथे लिकी वेंदो आहे या हुनजी वात बि सर्दियुनि में छा थींदो आहे? तव्हांखे मां अर्ज़ु पिया कयो हेडिंग में त फ्लेजिलेटेड जेको हिन जो फॉर्म आहे इहो हिन जो हाइबरनेटेड फॉर्म आहे। हिन में ई तव्हांजा लेयर्स ठाहे तव्हां जीअं क्रीमी लेयर्स जीअं ठहंदा आहिनि, काई तव्हांखे क्रीम कंहिंखे चिपकाई हिकिड़ो लेव नुमा हिकिड़ो लेयर ठाहींदो आहे जंहिंजो ग्रे टू येलो कलर हूंदो आहे, ग्रीन कलर जा ई न हूंदा आहिनि। ग्रीन कलर जो जेकॾहिं तव्हांखे को लेयर नज़र थो अचे त उहो फंगस आहे। पाणी जो जेको टैंक आहे न उन जेके दीवारियूं आहिनि उन्हनि सां इहे चिपकी वेंदा ऐं जेको ॿाहिरि जेके ॿाहिरि आहे जिते कंहिं पहाड़ मां पाणी किरंदो आहे त पहाड़ जो हिकिड़ो ॾार हूंदो आहे उन्हनि में तव्हां जेकॾहिं ॾारनि जूं साइडूं ॾिसंदव त उन में बि इहे तव्हांखे चिपकियल नज़र ईंदा। ऐं सिमिलरली वाटर टैंकर आहे कोई या पॉन्ड्स आहिनि स्विमिंग पूल्स आहिनि तव्हांजा रिवर्स आहिनि तव्हांजे घर जे ॿाहिरां का ढंढ वहे थी उन जी साइड में बि इहो थी सघे थो, इहो पॉसिबल इहो ई आहे। तव्हांजे घर जा जेके वाटर टैंक असांजे नक ताईं पहुचण जा कहिड़ा ज़रिया इन जा पाणी में ज़ाहिर हाणे पाणी असां इस्तेमालु त कयूं था पीअण सां थींदो या वेंचण सां थींदो या कहिड़े तरीक़े सां असांजे नक ताईं पहुची दिमाग़ ते पहुचे थो नेगलेरिया? वाहिद साहब एक्चुअल नेगलेरिया जेकी आहे उहा वाटर बोर्न डिज़ीज़ त बिल्कुलु आहे, अहिड़ी वाटर बोर्न डिज़ीज़ न आहे जेकी ओरल करे थिए, उहा आहे जेकी नक में पाणी ॾियण जे करे। हाणे नक में जेको पाणी आहे हीअं बि ॾेई सघो था निमाज़ जे दौरान तव्हां गुसल कयो था उन जे दौरान। ॿियो जेके डाइवर हूंदा आहिनि जेके तव्हां डाइव स्विमिंग पूल में मथां तव्हां टपो खाधो हीअं जेको मुंहं जे भर के टपो खाईंदा आहिनि न त तेज़ी सां पाणी क्रीबरी फार्म प्लेट खां बि क्रॉस करे वेंदो आहे त एॾो तेज़ी सां टपो न आहे ॼणो जंपिंग जंहिंखे असां चऊं तेज़ी सां। ऐं जॾहिं बि तव्हां स्विमिंग पूल में जेकॾहिं वञो था त उहे जेको डुबकी लॻाईंदा आहिनि उहो डुबकी लॻाइण में नक में पाणी हलियो वेंदो आहे। त स्विमिंग में तव्हां जेकॾहिं डुबकी न लॻायो तव्हांजो जेको नोज़ जी एरिया आहे उहा तव्हां मथे ई रखो
फोरहेड खे तव्हां स्ट्रेट या बंदि करण जो या त हिकिड़ा ईंदियूं आहिनि पिंच क्लिप ईंदियूं आहिनि उहे तव्हां बंदि करे छॾियो त तव्हां या हथ सां बि इवन के माण्हू त मां त ॾिठो आहे त ॿार जॾहिं डाइव कंदा आहिनि त नक खे हीअ हथ विझी पोइ ड्राइव कंदा आहिनि त इहो बि आहे त तव्हां उनखे मतिलबु विज़ू करण सां थींदो किथे स्विमिंग पूल वेंचण सां थी सघे थो बिल्कुलु इहे ॿ ज़रिया आहिनि या नक में कंहिं ज़रिए सां पाणी वञे नेगलेरिया तव्हांजे जिस्म ताईं पहुची सघे थी बिल्कुलु नोज़ जे थ्रू क्रीबरीफॉर्म प्लेट हिन जो रूट सिर्फ़ु इहो ई आहे ॿियो को रूट न आहे जेकॾहिं तव्हां नक खे क्लिप पाणी बंदि करे छॾियो पोइ सिर्फ़ु ज़ाहिर आहे नक खे तव्हां बंदि कंदव त साह किथां खणंदव पोइ फ़िलहालु तव्हां वक़्ती तौर ते माउथ मां ई साह तव्हां खणी सघो था छो त माउथ में उहा नर्व शीट्स न आहे जेकी जंहिंखे हीअ चिपकंदी आहे अच्छा जॾहिं 50 खां मथे टेम्परेचर हुजे त पोइ बि हिन जो ग्रोथ हूंदो 45 हिन जो आइडियल आहे 50 ताईं त हीअ अञा ग्रो कंदो वेंदो अच्छा ग्रोथ जीअं जीअं टेम्परेचर वधंदो ही एक्चुअल टेम्परेचर लविंग माइक्रो ऑर्गेनिज़म आहे जीअं गर्मी वधंदी नेगलेरिया जो वायरस वधंदो सॉरी हिन जी फ्यूजन जेकी आहे उहा वधंदी जेकी रिप्रोडक्शन आहे उहा तमामु घणो पीक थी वेंदी उहा अञा वधंदी वेंदी अच्छा उहो इन ते ई डिपेंड करे थो टेम्परेचर ते ऐं थधि में ही जेको सो थधि में हिन जी ग्रोथ आहिस्ते आहिस्ते स्टॉप थींदी फ्लैजिलेटेड फॉर्म में हलियो वेंदो कई अरसे ताईं पियो हूंदो अच्छा जेकॾहिं कंहिंखे नेगलेरिया माना जेको पैरासाइट उनजे जिस्म में दाख़िल थी वियो उन दिमाग़ ताईं पहुची वियो त शुरूआती प्राइमरी साइंस कहिड़ियूं हूंदियूं कीअं ख़बर पए पहिरें नंबर ते जेको आहे न ॿ शयूं थींदियूं आहिनि हिकिड़ो हूंदो आहे लॉस ऑफ सेंस ऑफ स्मेल जेको तव्हांजो ख़ुशबू वारो जेको प्रोसेस ख़ुशबू अचे थी तव्हांखे बदबू अचे थी उहा सलाहियत ख़तम थी वेंदी नंबर 1 नंबर 2 टेस्ट तव्हांजी मतिलबु चेंज थी वेंदी तव्हां फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजी चांहि जी टेस्ट पंहिंजी आहे जीअं तव्हांजे कंहिं सब्ज़ी जी टेस्ट आहे जीअं तव्हांजे कंहिं गोश्त जी टेस्ट आहे चेंज ऑफ टेस्ट बि थींदो चेंज ऑफ स्मेल चेंज ऑफ टेस्ट इहे ॿ शयूं थी वेंदियूं शुरू में शुरूआती हितां ई थींदी आहे मरीज़ तव्हांखे पाण ॿुधाईंदो त यार मुंहिंजी टेस्ट में या मुंहिंजे जेको आहे स्मेल में थोरो डिफरेंस थो आउं फील कयां नंबर 1 नंबर 2 स्नीज़िंग बि थी सघे थी फ्लू लाइक सिम्पटम्स थींदा तव्हांखे उन लेवल ते ऐं ॿियो जेको फ्रंटल पेन शुरू थींदो पोइ बुख़ारु थियणु शुरू थींदो पोइ हेडेक थियणु यानी मथे जो सूरु थियणु शुरू थींदो पोइ हीअ जेकी तव्हांजी नेक आहे जेकी गर्दन आहे या स्टिफ थियणु शुरू थींदी सख़्ती अची वेंदी जीअं मेनिंजाइटिस में थींदी आहे जी सेम ईअं बिल्कुलु ऐं इन खां पोइ तव्हांखे फिट्स जेके सीज़र्स थियणु शुरू थींदा उन खां पोइ तव्हांजी पूरी बॉडी बि स्टिफ थियणु शुरू सघे थी अनकॉन्शियस बि थी सघो था तव्हां ऐं जेको आहे जॾहिं तव्हां हलंदव त तव्हांजो बैलेंस टुटंदो लॉस ऑफ द बैलेंस थींदो माना जीअं तव्हां स्ट्रेट लाइन में वञो था तव्हां लेफ्ट साइड ते या राइट साइड ते किरी सघो था उहो किरण जेको आहे उहो बि हिन जे सिम्पटम में अचे थो उन खां पोइ अनकॉन्शियस या कोमा में बि पेशेंट हिन जो इंक्यूबेशन पीरियड छा आहे घणे देर में इंक्यूबेशन पीरियड वेराए करे थो अमूमन इन जो जेको 24 आवर्स यानी 2 ॾींहंनि खां हफ़्ते ताईं ऐं कॾहिं रेयरली हिकु मतिलबु 2 ॾींहंनि खां 15 ॾींहंनि ताईं बि आहे सो 2 ॾींहंनि खां हफ़्ते ताईं वरी 2 ॾींहंनि खां 15 ॾींहंनि ताईं इन ब्रॉड सेंस 2 days to 15 days अच्छा कीअं ख़बर पए जेकॾहिं कंहिंजे दिमाग़ में या नक जे ज़रिए नेगलेरिया दाख़िल थी वई आहे पर अञा उहा दिमाग़ जे बैक्टीरिया अञा सेल ताईं न पहुती आहे अञा असांजे न्यूरॉन ताईं न पहुती आहे उनखां अॻु में का उनखे डायग्नोज़ करे रोके सघिजे थो भाई साहब प्रोफाइलेक्टिक कुझु ड्रग्स हिननि ट्राए कयूं जंहिंमें डिफरेंट ट्रायल्स बि आहिनि ऑस्ट्रेलियन ट्रायल्स आहिनि कुझु ॿिया जेको आहे सो ट्रायल्स आहिनि उन ट्रायल में हिननि जेको टेट्रासाइक्लिन आहे ऑक्सी टेट्रासाइक्लिन जेको ड्रग आहे उन्हनि खे हिननि प्रोफाइलेक्टिकली जेको आहे यूज़ कयो ऐं उनजा काफ़ी सुठा रिज़ल्ट उनजा रिज़ल्ट आया उन ते पुछां असां जैकाबाद मां असां सां शहज़ाद खोसो आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर वॾी महिरबानी शहज़ाद तव्हां असांखे फ़ोन कई डॉक्टर साहब खां छा पुछंदो अॼु असां नेगलेरिया ते ॻाल्हाए जी जी मां शहज़ाद खोसो जी 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 डॉक्टर साहब का पुछा करो दमी जे लाइ छा को थिए थो गर्मी में बि थोरो थिए थो छा पुछंदा दम जो इलाज था पुछो छा था पुछणु चाहियो जी जी इलाज पुछो एतिरो घणो न आहे पर मतिलबु 100 में 70% ठीकु आहे तव्हांखे जवाब ॾींदो वॾी महिरबानी जी जी सर दमो छा दमो जो मतिलबु इहो आहे साहब अस्थमा अस्थमा जा काफ़ी टाइप्स आहिनि एटॉपिक नॉन एटॉपिक अस्थमा हूंदी आहे एटॉपिक अस्थमा एलर्जन्स जे करे थींदी आहे जेके तव्हांजे घर में या तव्हांजी सभिनि जिथे वञो था उते फॉर्म्स आहिनि उन जे करे थिए थी
पोइ तव्हां उन बि एलर्जी टेस्ट करायो, एलर्जी टेस्ट कराए जेको उन में सेंसिटिव अचे उनजी तव्हां डिसेंसिटाइज़ वैक्सीन करायो जेको परमानेंट सॉल्यूशन थी सघे थो। कोशिशि कयो त हा बिल्कुलु तव्हां पंहिंजे चेस्ट स्पेशलिस्ट जेको तव्हांजे क़रीब हुजे उन सां तव्हां कंसर्न में रहो जेको सभ खां बहितर आहे। अच्छा, इन जो मुकमल इलाज कोन्हे? न, अस्थमा जो इलाज जेकॾहिं सेंसिटिव तव्हांखे एलर्जेंस न मिलियो त पोइ तव्हांजो इहो इलाज लाइफ लॉन्ग आहे। सेंसिटिव एलर्जन मिली वियो कंट्रोल करे सघिजे। हा बिल्कुलु कंट्रोल। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां चयो पिया त टेट्रासाइक्लिन जा जेके ट्रायल आहिनि प्रोफिलैक्सिस में उहे काफ़ी फ़ाइदेमंद रहिया आहिनि? जी जी बिल्कुलु फ़ाइदेमंद रहिया, पर हाणे इन में इहो आहे जीअं तव्हां चयो त असांखे कीअं अंदाज़ो थींदो। एक्चुअल जीअं तव्हांखे हिस्ट्री या मिलंदी त चंद ॾींहं अॻु में या 2 ॾींहं अॻु में या 1 ॾींहुं अॻु में आउं स्विमिंग पूल्स ते नहाइण वियुसि या आउं कंहिं बि लेक में जेको आहे डाइव कयो या मां कंहिं फ्रेश टैंक खां मां डायरेक्ट नक में पाणी आयो, इहा हिस्ट्री त तव्हांखे मिलंदी, परफेक्ट हिस्ट्री आहे इहा। इन हिस्ट्री खां पोइ जेकॾहिं नोज़ जा सिम्पटम शुरू थियनि था नक जा ऐं उन खां हेडेक ऐं फीवर जो कोई एक्सपेक्टेशन्स आहिनि या हिकिड़ो एहतियातन अहिड़ो कुझु कमु करे आयो उनखे इहो टेंशन थिए थो, थी सघे थो मूंखे निकलेरिया थी वियो, जेकॾहिं टेट्रासाइक्लिन वठे त छा उनखे रोके सघिजे थो हुते? प्रोफाइलेक्टिक ड्रग आहे टेट्रासाइक्लिन में, इन में डिफरेंट ट्रायल्स इन्हनि खे रिज़ल्ट्स उन्हनि मिलिया आहिनि, पर हाणे पाकिस्तान में असां वटि इहो ट्रायल अञा को थियो न आहे। असां पाकिस्तान में अहिड़ा के ट्रायल कया बि न आहिनि। जीअं 2015 में असांजो 11 जो रेशो हुयो त 11 पेशेंट आहिनि असांजा, 16 में एतिरा पेशेंट असांखे कोन मिलिया, पोइ हाणे रिसेंटली हिकिड़ो पेशेंट जेको जॾहिं हिनजी जीअं हाणे शुरूआति थी वई आहे त छा जेके बि माण्हू आहिनि उहे टेट्रासाइक्लिन ऐं प्रोफिलैक्सिस वठी सघनि था? घणा ॾींहं वठनि? 1 बटन 2 दवा वठनि, केतिरो डोज वठनि, छा वठनि या न वठनि? 250 to 500 मिलीग्राम ताईं वठिबो आहे इहो। तव्हां विब्रामाइसिन या जेको आहे सो ऑक्सीटेट्रासाइक्लिन या घणा ॾींहं वठणु घुरिजे? घणा ॾींहं? सिंगल डोज आहे। सिंगल डोज आहे त मतिलबु इन अच्छा डॉक्टर साहब, हाणे तव्हां ॿुधायो त पाणी में जॾहिं निगलेरिया अचे थी, असांजे जेके वाटर टैंक्स आहिनि उहे घरनि जा हुजनि या ॿाहिरि जा हुजनि, या जेको पाणी अचे थो त असां पंहिंजे पाणी खे कीअं साफ़ु करियूं त जंहिंमें निगलेरिया न हुजे? कहिड़ा तरीक़ा आहिनि जे निगलेरिया जी पैरासाइट असांजे वाटर टैंक में या पाणी में मौजूद ई न हुजे? ॾिसो भाई साहब, वाटर टैंक वारो जेको पाणी आहे जेकॾहिं तव्हां ड्रिंकिंग लाइ यूज़ नथा कयो ऐं नोज़ में तव्हां जेको आहे हुनजो हाणे उन में तव्हांखे बहितर इहो आहे, पहिरीं ॻाल्हि त इहा त कोशिशि करे त तव्हां पंहिंजी जेकी वाटर टैंक आहे उनखे क्लोरिनेट कयो। क्लोरिनेशन जेको प्रोसेस आहे उहो हिकिड़ो अहिड़ो प्रोसेस आहे जेको ऑलमोस्ट 100% प्यूरिफिकेशन वाटर जी कंदो आहे। बिल्कुलु, क्लोरिनेशन जेकी आहे तव्हांजे हर वायरस पैरासाइट जी, बैक्टीरिया जी, हर कंहिंजी ग्रोथ जेको आहे फंगस जी इहा ग्रोथ इनहिबिट करे उनखे ख़तमु करे सघे थी ऐं उनजो बिल्कुलु हिकिड़ो कंप्लीटली स्टरलाइज़ जेके असां चए बिल्कुलु साफ़ु सुथिरो पाणी जेके असां चऊं त इहो डेवलप कराए सघे थी। हाणे क्लोरिनेशन जेकी क्लोरीन आहे उनजो अमाउंट जेको आहे सो डिफरेंट तरीक़े, कंहिंखे क्लोरीन पाउडर फॉर्म में मिले थी, कंहिंखे लिक्विड फॉर्म में मिले थी। लिक्विड में यूनिट पर हूंदो आहे, उन में तव्हांजा यूनिट काउंट थींदा आहिनि। उन में 3 मिलियन यूनिट्स असां पर लीटर ॾींदा आहियूं जेकॾहिं लिक्विड फॉर्म में आहे, ऐं जेकॾहिं उहो तव्हांजो पाउडर फॉर्म में आहे त उहो असां ॾींदा आहियूं 3 मिलीग्राम पर केजी, 3 मिलीग्राम पर लीटर जे हिसाब सां। जेकॾहिं 1 लीटर आहे पाणी जो त उन में असां 3 मिलीग्राम यूज़ कंदासीं ऐं 1 लीटर जो मतिलबु तक़रीबन 1 गैलन बीहे थो। हाणे गैलन खे तव्हां जेकॾहिं 500 गैलन जी का टैंक आहे त 5 खे तव्हां 3 सां ज़रब ॾियो 1500, यानी सम्झो 1.5 किलो, 1.5 किलो खां पोणा 2 किलो तव्हां हिकिड़े वॾी टैंक में, जेकॾहिं 1000 जी टैंक आहे त उन में तव्हां तक़रीबन क्लोरीन जो एतिरो पाउडर फॉर्म में तव्हां उहो पाण पंहिंजे हथ सां बि विझी सघो था। अमूमन जेकी वाटर सप्लाई जेकी बोर्ड आहे कॉर्पोरेशन जे थ्रू जेको तव्हांजो वाटर बोर्ड अचे थो उन में ई क्लोरिनेशन ऑलरेडी मिलाए करे तव्हांखे वाटर प्रोवाइड कंदा। न इहा त ॻाल्हि सही आहे, उन्हनि में क्लोरिनेशन त आहे, पर उन क्लोरिनेशन जे बावजूद बि लास्ट ईयर बि ॾिठो त जेका निगलेरिया उहा पाणी में मौजूदु हुई ऐं केतिरा अमवात बि थिया। हिन दफ़े बि कल्ह बि थियो आहे, मतिलबु मरीज़ त आहिनि। हिन मतिलबु जेको वाटर टैंक असां जेको वाटर सप्लाई जो पाणी अचे थो असां वटि या असांजे टैंकनि में जेको उहो रखियो वञे थो या उनखे महफ़ूज़ कयो थो वञे त उन्हनि में क्लोरीन न आहे, इन करे त निगलेरिया उते मौजूदु आहे। उनजी क्लोरिनेशन करे सघो था। क्लोरिनेशन जो प्रोसेस जेको आहे इहो तक़रीबन 100% प्यूरिफाइड आहे। अच्छा, तव्हांखे ऑलमोस्ट ऐं न सिर्फ़ु भाई साहब इहो निगलेरिया फाउलेरी खां अलावा ॿिया जेके पैरासाइट या बैक्टीरिया आहिनि उन्हनि खे बि क्लोरिनेट तव्हां करे उन्हनि खे क्लोरीन ॾिसो न, जीअं तव्हांजो वाटर सप्लाई जे पाणी में हूंदी आहे त असां वटि जेके टैंक्स आहिनि उन्हनि में बि असां पंहिंजे तरफ़ां बि इस्तेमालु करे बिल्कुलु करे सघो था, हिन में को शक ई न आहे।
तव्हां क्लोरीन जो जेको हिसाबु आहे ऐं हा ॿी हिकिड़ी पॉइंट आहे जेकॾहिं वाटर सप्लाई खां बि क्लोरीनेटेड पाणी अचे पियो ऐं असां बि डबल क्लोरीन असांखे ख़बर कीअं पए उनजे लाइ हिकिड़ा डिफरेंट टेस्ट थींदा आहिनि क्लोरीनेटेड वाटर आहे या न आहे उहे सिंपल हिकिड़ा टेस्ट आहिनि उहे टेस्ट जे जा केमिकल्स तव्हांखे डिफरेंट शॉप्स तां बि मिली सघनि था किट बि हूंदी आहे हिकिड़ी पर उन जेकॾहिं तव्हां प्रोसेस में न बि पाओ जेकॾहिं तव्हां रीक्लोरीनेट बि कयो था त उनजो को बि हार्म तव्हां क्लोरीनेटेड वाटर खणी आया आहियो उनखे तव्हां रीक्लोरीनेट कयो आहे त उनजो बि को प्रॉब्लम न आहे को परेशानी। अच्छा हिकु त थियो असां ज़ाती तौर ते पंहिंजा जेके असांजा घरनि में पाणी जेको असां रखूं था टैंक में उनखे असां क्लोरीन वठी करे इस्तेमालु करियूं ऐं जेके असांजो वाटर सप्लाई जो जेको सिस्टम आहे उहे कीअं सॼे सिस्टम खे या जेको सप्लाई थिए थी वॾे पैमाने ते कराची में त उहो कीअं क्लोरीनेशन कनि छा उन्हनि जी क्लोरीनेशन जेका आहे वाटर सप्लाई वारी उहा बहितर आहे हुकूमत इन में कीअं मदद करे माण्हुनि जी? वाहिद साहब आइडियली त इहो आहे त जेके वाटर सप्लाई जेके मेजर टैंक्स आहिनि उन्हनि में जिथे किथे यानी इहो बिल्कुलु रूल्स में ई आहे त गवर्नमेंट जी ज़िमेदारी बिल्कुलु ज़िमेदारी बि आहे त तव्हांखे उहो क्लोरीनेट करे पोइ आवाम ताईं पहुचाइणो आहे। ठीकु आहे त उहो आउं सम्झां थो असां खणी फिज़िकली एतिरो विज़िट नाहे कयो पर आउं सम्झां थो त उहे पहिरियां क्लोरीनेट थींदा आहिनि परफेक्टली क्लोरीनेशन थींदी आहे ऐं उन में हिकिड़ो जेको आहे सो मेडिकल डॉक्टर बि हूंदो आहे जेको क्लोरीनेट जो जेको तव्हांजो अमाउंट आहे डोज़ आहे उहो उन में चङी तरह उन्हनि खे गाइड कंदो आहे ऐं ॿिया बि जेके वाटर प्यूरिफिकेशन जा जेके मेथड्स आहिनि उहे बि ॿुधाईंदो आहे ऐं बल्कि हर तक़रीबन कारपोरेशन में हिकिड़े मेडिकल डॉक्टर जी कंसर्न ज़रूरु हूंदी आहे उनजो वास्तो कम्युनिटी मेडिकल डॉक्टर जे हवाले सां हूंदो आहे। अच्छा लास्ट ईयर जेके असां हिकिड़ो कॉलर आहे पहिरीं उनखे शामिलु कयो अकबर अली असां सां गॾु आहे हैदराबाद में। हेलो अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी अकबर अली तव्हां फ़ोन कई डॉक्टर साहिबु असां सां गॾु आहे छा पुछंदो? डॉक्टर साहब कहियो कुझु दादी का खाने के लिए टैंक में पोटेशियम परमेंट डेटा था इस्तेमाल कयो तो साफ ठीक है तो नेचुरल। अच्छा हा इन जो ॿियो को सवाल आहे तव्हांजो अकबर? जो सही आहे त जेको आपकी टेट्रासाइक्लिन आहे जेकी असां में टेरामाइसिन में चवंदा हुआसीं सल्फार में जो इस्तेमाल करे सघे। ठीकु आहे अकबर तव्हांजो जवाबु ॾाढो ज़बरदस्त तव्हां सवाल पुछो वॾी महिरबानी तव्हांजी। अच्छा डॉक्टर साहब छा क्लोरीन खे अलावा जेका परमेंट ॿुधायो उहा बि इस्तेमालु करे सघिजे उहा बि क्लोरीन जो फॉर्म आहे? ॾिसो उन में क्लोरीन आहे जेको केमिकल रिएक्शन करे तव्हांजो उहो साॻी क्लोरीन पर उन में ॾिसो न उन जी पोटेंसी तव्हांखे मिलंदी 30%। अच्छा क्लोरीन जी बहितर माना क्लोरीन इज़ मोर बेटर एज़ कंपेयर टू अदर एनी टाइप ऑफ द केमिकल। मां तव्हांखे ॿुधायो न त प्यूरिफिकेशन ऑफ वाटर जा इलाही तरीक़ा आहिनि। ठीकु आहे माना क्लोरीन क्लोरीन इस्तेमाल करे त बहितर आहे एंड द सिंगल सेंटेंस ऑलमोस्ट 100% प्यूरिफाइड है। अञा ॿियो सवाल आहे त पर ॿियो सवाल इहो आहे ॿियो सवाल इहो त जेका टेट्रासाइक्लिन या जेके पुराणी ऑक्सीटेट्रासाइक्लिन वग़ैरह उहा बि इस्तेमाल करे सघिजे थी? वाहिद साहब जेको टेट्रासाइक्लिन्स आहिनि इहो हिकिड़ो एंटीबायोटिक जो हिकिड़ी बिग चेन ग्रुप पुछो अकबर इहो ई पुछो। हा उन में ऑक्सीटेट्रासाइक्लिन बि आहे और डॉक्सीसाइक्लिन बि आहे ऐं टेट्रासाइक्लिन बि आहे। हाणे एक्चुअल ऑक्सीटेट्रासाइक्लिन जेकी आहे न उहा अमूमन एनिमल में यूज़ थींदी आहे। अच्छा उनजो यूज़ तव्हां OTC इंजेक्शन ॿुधी हूंदी पुराणे ज़माने में त उनजो एक्चुअल हिन में असांखे खपे टेट्रासाइक्लिन डायरेक्ट या डॉक्सीसाइक्लिन खपे यानी डॉक्सीसाइक्लिन यानी विब्रामाइसिन जे फॉर्म में या टेट्रासाइक्लिन टेरामाइसिन तव्हां ॿुधो हूंदो टेरामाइसिन जे फॉर्म में त इहे ॿ फॉर्म जेके आहिनि असां हिन में प्रोफाइलेक्टिक में यूज़ कयूं था। बाक़ी डायरेक्ट ऑक्सीटेट्रासाइक्लिन जेकी पहिरियां एनिमल्स में यूज़ थींदी ऐं अॼुकल्ह हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका असां प्रोफाइलेक्सिस जेकी बि ड्रग्स इस्तेमालु कंदा त डॉक्टर जे हिदायत जे मुताबिक़ कंदासीं। डॉक्टर जेको चवंदो त भई हीअ तव्हांखे हिन डोज़ में हेतिरो वक़्तु खाइणी आहे ईअं त न आहे न जेको बि आम माण्हू आहे या मरीज़ आहे पंहिंजी तरफ़ां त का बि ड्रग यूज़ नथो करे सघे पर मतिलबु हिन में मतिलबु फ़ाइदो आहे असां हिकिड़ो कॉलर आहे असां सां अब्दुल रशीद। हेलो अस्सलाम वालेकुम। बड़ी महिरबानी अब्दुल रशीद तव्हां असांखे फ़ोन कई छा पुछंदो डॉक्टर साहब? असां पुछणो जेको जर जो पाणी आहे नलकनि जो ही पाणी में का मतलब कोने खतरो को एॾा वॾा। बिल्कुलु तव्हांजो जवाबु वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब जर जो पाणी उन में या नलके जे पाणी में जेको आहे जेको टैंक में पाणी रखियल आहे उहो त रखियल पाणी जेको नलकनि में अचे थो या जेको जर जो पाणी उन में बि इहे जेको नेगलेरिया थी सघे थी? वाहिद साहब एक्चुअल छा आहे त जेको जर जो पाणी आहे इहो कुदरती तौर ते 7 लेयर्स खे क्रॉस करे पोइ प्यूरिफाई थी करे पोइ इहो जर जो पाणी अचे थो।
पर इन जर जे पाणी में मिक्सअप जेको ॿिया जेके तव्हांजो ॾिसो हिकिड़ो ॻोठु आहे, हिकिड़े ॻोठ में तव्हांजो जर जो पाणी अचे थो, उन जे सराउंडिंग्स में हिकिड़ा गंदा तलाउ बि आहिनि। तव्हां थोरो हाणे सिंपल ॻाल्हि आहे, माना जर जे पाणी में हूंदी न आहे निकिरे, अमूमन जर ॿाहिरां अची सघे थो। हुन में इहो जीअं हाणे नलको आहे तव्हांजो जेको लॻल, नलके जो जेके साइडियूं आहिनि किथां ॿाहिरां हुन में अची सघे थो, पर हुन में नलके जो नल आहे उन मां पाणी ॿाहिरि अचे थो न, के मुंहुं लॻाए उनखे पाणी बि पीअंदा आहिनि, जंहिंमें नक में उते मतिलबु इहे जेके इहे आहिनि निकिरे उते अची सघे थो, उते उन्हनि जी परवरिश थी सघे थी ऐं उतां उन्हनि खे पहुची सघे। सब तव्हां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी वक़्तु हिकिड़े नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठंदा हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। डॉक्टर अमान तव्हां ॻाल्हि पई कई त असां जॾहिं बि हिकिड़ो त जर जे पाणी में इहो न हूंदो। अच्छा, जेके निमकिन पाणी आहे उन में जेको लूण वारा पाणी बि किथे किथे हूंदा आहिनि या जिते जंहिंमें थोरो सोडियम वधीक हूंदी आहे, छा उन में बि इहे नेगलेरिया थी सघे थी? भाई साहब, उन में जेको सोडियम आहे न, एक्चुअल सोडियम क्लोराइड जा तह हूंदा आहिनि उहे, एक्चुअल अकेलो सोडियम उन में न हूंदो, उहो एक्चुअल सोडियम क्लोराइड हूंदो आहे। जेकॾहिं उन में उनजो अमाउंट घणो हुजे त क्लोरिनेटेड ऑलरेडी सम्झो उहो बि आहे, त उन में लेस लाइकली आहे। जेको खारदार पाणी हुजे उन में हिन जी ग्रोथ तमामु थोरो घटि मिक़दार में थींदी आहे। ॾाढो थोरो मुश्किल आहे हिनखे ग्रो करणु, छो त क्लोरीन ऑलरेडी उते अवेलेबल थी वञे, मौजूदु थी वञे। हा, जेको मिठो पाणी आहे उन में हिन जी ग्रोथ जा घणा ई चांसिस आहिनि, ऐं जेको खारो पाणी आहे उन में बि चांसिस आहिनि, पर एतिरा एक्सीलेंट न आहिनि जीअं मिठे पाणी। अच्छा, डॉक्टर साहब, कीअं नेगलेरिया खां बचे? इहा एॾी ख़तरनाक बीमारी आहे जंहिंजो कोई इलाज कोन्हे या इलाज मौजूदु आहे? वाहिद साहब, एक्चुअल मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेकॾहिं हिनखे ॾिठो वञे त 100% कोई इलाजु अवेलेबल वाक़ई बि न आहे, पर जेके ड्रग्स ट्रायल थिया उन्हनि में रिज़ल्ट्स बि मिलिया, ईअं न आहे त न मिलिया। हाणे जीअं हिननि IV जेको आहे सो एंटी फंगल ड्रग खे यूज़ कयो, जंहिंखे एम्फोटेरिसिन B चइजे, ऐं ॿियो फ्लूकोनाज़ोल IV, 2 ड्रग हिननि IV रखिया, ऐं ओरल रिफाम्पिसिन जेकी ड्रग आहे जेके असां TB में बि ॾींदा आहियूं, इन्हनि टिनी जो हिननि ट्रायल जेको आहे तक़रीबन 4 हफ़्ते ताईं ॾिनो, जंहिंमें इंडिया में इवन असांजे पाकिस्तान में ऐं कुझु पेशेंट फ्राम नेपाल, माना जिते असांखे हिकिड़ो बेस्ट ऐं बहितरीनु रिज़ल्ट मिलियो। ऐं हाणे हिकिड़ी नई ड्रग बि अचे पई, अच्छा उन मां ठीकु थी आहे, उन मां बहितरी आई, माना सम्झो त उनजो जेको रिज़ल्ट आहे उहो तक़रीबन 40% ताईं उनजो रिज़ल्ट आहे। पर हिकिड़ा ॿिया मॉडिफाइड ड्रग हुननि यूज़ कया आहिनि, हाणे जेके अचनि पिया इन वे आहिनि, फेज़ 3 ट्रायल मां गुज़रनि पिया, त उहे जेके ड्रग आहिनि उहे थी सघे थो त असांखे इन खां वधीक इफेक्टिविटी ॾेखारनि, इन में वधीक असांखे फ़ाइदो ॾियनि। ऐं ॿियो जेको आहे सो इन में मां हिकिड़ो ई उहो ई जुमिलो चवंदुसि त प्रिवेंशन इज़ बेटर देन द ट्रीटमेंट। असां ट्रीटमेंट जे पंगे में पऊं, इन खां बहितर आहे त पाण खे बचाए वञे। अच्छा, जेकॾहिं हिकिड़ो घर में मरीज़ आहे जंहिंखे नेगलेरिया थी आहे, छा इहा विचंदड़ बीमारी आहे ॿिए मरीज़नि खे लॻी सघे थी? वाहिद साहब, बिल्कुलु बि न, इहा काई कम्युनिकेटेड डिज़ीज़ न आहे, कम्युनिकेबल डिज़ीज़ न आहे, हीअ वाटर बोर्न डिज़ीज़ आहे, जेकी नक में पाणी लॻाइण सां या कंहिं स्विमिंग पूल में डाइव डुबकी लॻाइण सां या जंप लॻाइण सां नक में प्रेशर सां पाणी वञे ऐं उन सां हीअ डिज़ीज़ थिए थी। अदरवाइज़ पाण में हीअ कहिड़े मां ॿिए में स्प्रेड कोन थी थिए, ऐं हीअ इंटरनल कम्युनिकेबल डिज़ीज़ न आहे। मतिलबु इलाज जेको आहे उहो अञा इन जो मौजूदु न आहे, 100% न आहे, पर इहे जेके ड्रग्स आहिनि, इहे जेके ट्रायल्स थिया, इन मां असांखे कुझु रिज़ल्ट्स मिलिया। इन जे में हिकिड़ी उमेद जी अच्छा, जेके नेगलेरिया आहे उहा हर तबके, ॿार खे, औरत खे, मर्द खे, वॾे खे, नंढे कंहिंखे बि थी सघे थी? कंहिंखे बि थी सघे थी, पर यंग चिल्ड्रन्स ऐं यंग एडल्ट्स में इन जो रेशो तमामु घणो आहे, छो त इहे ई हूंदा आहिनि जेके स्विमिंग पूल्स में स्विमिंग बि कंदा आहिनि ऐं जेके जिते डुबकियूं बि लॻाईंदा आहिनि, जंपिंग बि कंदा आहिनि। ज़ाहिर यंग चिल्ड्रन्स ऐं यंग एडल्ट्स आहिनि, ओल्ड एज पर्सन अमूमन इहे शयूं न कंदा आहिनि, जंहिंजे करे हालांकि उहा रेशो सेगी आहे, जेकॾहिं उहो बि एतिरे रेशो में जंपिंग कनि या एतिरो डाइव कनि त मुंहिंजे ख़्याल में त रेशो वञी साॻियो ई बीहंदो। सो इहा दिस डिज़ीज़ कैन अकर इन एनी एज ग्रुप, कोई अहिड़ो मसइलो न आहे। अच्छा जी, अच्छा, हाणे कीअं बचाव, पंहिंजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कजनि? जीअं हाणे तव्हां चओ त बचाव हुनजो तमामु बहितरु तरीक़ो आहे, 100% इन खां बची सघिजे थो। असां बचाव जा कहिड़ा तरीक़ा पंहिंजे ॾिसो घरनि में या ॿाहिरि जेको असांजो पाणी जो सप्लाई सिस्टम आहे या मस्जिदनि में जेको पाणी आहे जिते असां वञी नमाज़ पढ़ूं था, त इन्हनि सभिनी जॻहियुनि ते असां बचाव जा कहिड़ा तरीक़ा अख़्तियार कयूं? वैसे पहिरें नंबर ते तव्हां चवंदुसि त क्लोरिनेशन इज़ द बेस्ट वे, प्यूरिफिकेशन जो बेस्ट तरीक़ो क्लोरिनेशन आहे। क्लोरिन आहे बि सस्ती, क्लोरिनेट पाउडर तव्हांजो बिल्कुलु सस्तो आहे, एॾो महांगो न आहे, एॾो एक्सपेंसिव न आहे। ऐं सम्झा थो मस्जिद जी कॾहिं वॾी हिकिड़ी टैंक हुजे
ऐं उन टैंक में आउं मैक्सिमम सम्झां थो 200 खां 300 रुपए जो क्लोरीन पइजी वञे त इहो इनफ आहे, हफ़्ते जे लाइ त आराम सां इनफ आहे। हिकु इहो। ॿियो त जॾहिं बि तव्हां कॾहिं स्विमिंग लाइ वञो था या का डाइव करणु वञो था, तव्हां नोज़ खे पंहिंजे हथ सां पिंच कयो या उहो क्लिप ईंदी आहे नोज़ जी, उहा तव्हां लॻाए करे तव्हां इहो कयो। ऐं ॿियो वरी आहे त तव्हांखे जेकॾहिं ज़ाहिर आहे कंहिं गुसल ज़रूरी आहे ऐं नक में पाणी ॾियणु ज़रूरी आहे, त उनजे लाइ तव्हां हिकिड़ो सिंपल या त मिनरल वाटर जी बॉटल रखी छॾियो या पाणी खे बॉइल करे ऐं उहो तव्हां थधो करे साइड में हिकिड़े कंहिं टप में या कंहिं जेको आहे सो अलॻि बर्तन में उहो पाणी हुजे, जॾहिं नक जो वारो अचे तव्हां उहो पाणी यूज़ कयो। बाक़ी तव्हां पूरे वज़ू में तव्हां ॿियो पंहिंजो नॉर्मल पाणी यूज़ कयो। या नंढड़ी हिकिड़ी शीशी बॉटल ई तव्हांखे पॉकेट में पई हुजे, वज़ू खाने वटि वेही उन बॉटल मां पाणी कढी तव्हां नक में उहा यूज़ करे बाक़ी बॉटल बंदि करे छॾियो, बाक़ी वज़ू तव्हां कंप्लीट पंहिंजी नॉर्मल जेकी टैंक आहे मस्जिद जी उन मां बि करे सघो था। सो नोज़ खे पाणी ॾियण खां बचाइणो आहे। बस इहो हिकिड़ो सुठो तरीक़ो। ऐं ॿियो पाणी जेको बि असां उन में जेकॾहिं क्लोरीन हुजे त उते नेगलेरिया आहे त पोइ त दिलजाए आहे, पोइ दिलजाए माना नेगलेरिया उते जेका वाद विज बि नथी करे, उन प्रोडक्शन बि नथी थिए, उहा एतिरी डेंजरस कंडीशन में बि नथी अचे। ऐं इहो बचाव जो तमामु बहितर तरीक़ो आहे। त मतिलबु इहा त हर तरीक़े सां क्लोरीनेटेड वाटर ज़रूरु हुजे। तमामु ज़रूरी। क्लोरीनेटेड वाटर में ॿियूं जेके असांजी वाटर बोर्न डिज़ीज़िस आहिनि उहे बि कंट्रोल में अची थियूं वञनि ऐं उनजी बि ग्रोथ इनहिबिट थी वञे थी। ऐं बैक्टीरिया उहो पूरी प्यूरिफाइड वाटर आहे जेको तव्हांखे अंदरि बॉडी में कोई इन्फेक्शन न कंदो, जेको 100% सेफ हूंदो। अच्छा क्लोरीन जा के साइड इफेक्ट भी आहिनि जेकॾहिं ओवर हुजे, जॾहिं टैंक में तमामु घणी थी वञे त छा असांजे स्किन ते को उनजो इफेक्ट आहे? हाँ, स्किन रेश कंदी आहे, स्किन में जेको एलर्जिक रिएक्शन भी थी सघंदा, पर वाइस साहब इहो ह्यूज अमाउंट कोई क्लोरीन जो को वठे तमामु घणो उन हाँ इन में को पॉसिबल आहे। अदरवाइज़ बॉडी में इहो बि मैकेनिज़म आहे त क्लोरीन खे एक्सक्रीट करे छॾींदी आहे किडनी जे थ्रू। जेकॾहिं घणी क्लोरीन अची वई त एतिरी फ्लेक्सिबिलिटी ऐं एबिलिटी आहे किडनीज़ जे अंदरि जेको तव्हांजा क्लोरीन जेको आहे जल्दी एक्सक्रीट करे सघे थी पई। बिल्कुल करे जेकॾहिं एक्सेस न पर हाणे हिन में ॿ शयूं न, हिकिड़ो त तव्हां चओ त पीअण जे पाणी सां या नेगलेरिया न थींदी आहे। बिल्कुलु। त असां क्लोरीन वारो पाणी त पीअंदा न आहियूं न, सिर्फ़ु इहो आहे त वेंचर वारो पाणी आहे त स्किन ते लॻण सां त उनजो पाणी त असांजे जिस्म में वञे त कोन थी, क्लोरीन जा वञे थी न, उन में एब्ज़ॉर्ब थी सघे थी। अच्छा, एब्ज़ॉर्ब थी सघे थी। ऐं ॿियो क्लोरीनेटेड वाटर जेको आहे प्यूरिफाइड वाटर उहो तव्हां पी बि सघो था, उनजो को प्रॉब्लम न आहे। हालांकि आउं त चवंदुसि त उहो जेको क्लोरीन वारो जेको वाटर आहे उहो पीजे उहो ई छो त उहो प्यूरिफाइड वाटर आहे। अच्छा, हिकिड़ी टैंक में जेकॾहिं असां बसि 1000 लीटर जो टैंक आहे उन में असां क्लोरीन मिलाए त हफ़्ते खां पोइ वरी ॿीहर मिलाइजे या 15 ॾींहं खां पोइ मिलाइजे? तव्हांजे ॾिसो भाई साहब इहो तव्हांजी कंज़प्शन ते डिपेंड आहे। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी टैंक भरियल आहे जेकी तक़रीबन 6000 गैलन जी 8000 गैलन जी आहे, 6 हूंदी त मां 3 खे 6 सां ज़र्ब कंदुसि त 1800 थींदो। ऐं जेकॾहिं 800 जी हूंदी त 2400 यानी 2 किलो 4 ग्राम सम्झो ईअं थींदो। 2.5 किलो पाउडर तव्हां विझो टैंक में, पर इहो हफ़्ते ताईं हलंदो, वरी ॿीहर मिलाइणो पवंदो। ज़ाहिर उहो पाणी ख़तम थींदो न भाई साहब, नओं पाणी ईंदो त तव्हांखे नओं क्लोरीन वठणी पवंदी ऐं नई क्लोरीन विझणी पवंदी हफ़्ते। माना इहो इहा त ॾिसो न तव्हांजी माना हिकिड़े लीटर जे 3 मिलीग्राम सां जे हवाले सां आहे त 3 मिलीग्राम हिकिड़े लीटर खे प्यूरिफाई कंदी। त जेकॾहिं तव्हां हिकिड़ी टैंक 800 जी उन में तव्हां पाउडर विधो, 800 जी तव्हां कंज़्यूम करे छॾी त हाणे नओं पाणी ईंदो त वरी नई उन में क्लोरीन ज़रूरी आहे, छो त उहो पाणी अचे त उनखे ख़बर न आहे त उहो क्लोरीनेटेड आहे या न आहे, जेको इहो कंटिन्यू रहंदो। अच्छा, लास्ट ईयर जेको असां जॾहिं टेस्ट कयूं मुख़्तलिफ़ शहरनि जो, जॾहिं लास्ट ईयर इहो थियो त जिते बि क्लोरीन वाटर खणी हुनखे टेस्ट कयूं त उनमें क्लोरीन घटि हुई या हुई कान। वाटर सप्लाई जे जेके बि पाणी असांजे शहर खे सप्लाई थिए थो, शहर कराची खे, उन में जिते बि मुख़्तलिफ़ एरियाज़ जो सदर जो या जिते बि उन्हनि क्लोरीन वाटर खणी मोकिलियो त उन में क्लोरीन या त हुई कान, जेकॾहिं हुई त तमामु घटि मिक़दार में हुई। त इन मां इहो ज़ाहिर थिए थो त जेको वाटर सप्लाई जो पाणी उन में क्लोरीन घटि आहे तॾहिं त नेगलेरिया वधे थी। तंहिंजे करे असांखे पंहिंजो ज़ाती तौर ते पंहिंजे टैंक्स में क्लोरीन ज़रूरु मिलाइणु घुरिजे। इन में को मतिलबु इहो ख़तरे जी ॻाल्हि न आहे, मिलाइणु खपे। ऐं जेके वाटर सप्लाई जे जेके महकमा आहिनि असांजा उन्हनि खे बि ऐं उन्हनि खे इहा ॻाल्हि रियलाइज़ बि कराई वञे, बल्कि 2-3 टीमूं जोड़े करे उहो उन्हनि जी जेकी वाटर सप्लाई आहे जिते क्लोरीनेट वाटर उहो कनि था उनखे टेस्ट बि कयो वञे त वाकई क्लोरीनेशन सही थिए पई या न पई थिए। इहो हिकिड़ो हुकूमत जी बि ज़िम्मेदारी आहे ऐं आम जेके कम्यूनिटी जो जेको लोकल एरिया जो कोई चेयरमैन आहे या वाइस चेयरमैन आहे या काउंसलर आहे या उनजी बि ज़िम्मेदारी आहे त वञी करे उहो पंहिंजी जेके उनजे मोहल्ले ऐं उनजे गली ऐं उनजे एरिया जा जेके वाटर सप्लाई टैंक्स आहिनि उन्हनि खे जो क्लोरीन जे लाइ
मुख़्तलिफ़ जेके टेस्टूं आहिनि अवेलेबल उहा टीम वठी करे उहे टेस्टूं कराए। अच्छा, तव्हांजो मक़सदु आहे जेकॾहिं गवर्नमेंट ऐं या जेके वाटर सप्लाई जा इदारा आहिनि उहे ऐं जेकॾहिं अवाम पाण इन में इंट्रस्ट वठे त असां नेगलेरिया खे बिल्कुलु रोके सघूं था। बिल्कुलु आराम सां रोके सघिजे। अच्छा डॉक्टर साहब, इन जो बचाव त तव्हां ॿुधायो, इलाज बि कोन्हे, पर जेकॾहिं कंहिंखे थी वञे ऐं उनखे ख़बर न आहे त फौरन छा कजे? वाहिद साहब, इन में इहो आहे त जीअं आउं अर्ज़ु कयो त नोज़ जे थ्रू या इंटर थिए थी ब्रेन में ऐं दिमाग़ में वञी करे पहिरियों त मथे सूर करे थी, उहो त थी वियो, पर फौरन जेकॾहिं थी वई त फौरन एडमिशन ज़रूरी आहे। फौरन एडमिशन ज़रूरी आहे। इहा मेडिकल एमरजेंसी आहे, इनखे तव्हां घर में ट्रीट कोन था करे सघो। इनखे तव्हां इमीडिएटली जेको हॉस्पिटल शिफ्ट कंदव ऐं हॉस्पिटल में एडमिट कंदव ऐं इन जो परफेक्ट इमीडिएटली जेको आउं तव्हांखे अर्ज़ु कयो त 3 ड्रग्स आहिनि जेके इन खां अलावा फिट्स जा जेके फिट थियनि था माना इलाज ज़रूरी आहे, तमामु एमरजेंसी तौर ते इनखे टैकल करणो आहे। बिल्कुलु, इट इज़ द मेडिकल एमरजेंसी। तॾहिं वञी उनखे कंट्रोल कंदो। अच्छा डॉक्टर साहब, टाइम बि ख़तमु थी वियो ऐं बचाव जा 2 तरीक़ा ॿुधायो त जीअं बचाव ज़रूरी आहे, छो त इलाज त आहे कोन नेगलेरिया जो। भाई साहब, आउं बचाव में इहो अर्ज़ु कंदुसि त पहिरियों त तव्हां पंहिंजो जेको वाटर आहे उनखे पूरे तरीक़े सां क्लोरिनेट कयो ऐं क्लोरिनेशन जो प्रोसेस असां तव्हांखे अर्ज़ु कयोसीं त 3 मिलीग्राम पर लीटर आहे, यानी 600 जेकॾहिं गैलन जो पाणी आहे त उन में 1800 मिलीग्राम यानी 1800 जेको आहे, यानी तक़रीबन 1.5 किलो पौणा 2 किलो जेको पाउडर आहे क्लोरीन जो उहो तव्हां टैंक में मिलाईंदो। ऐं ॿिए नंबर ते इहो आहे त तव्हां कॾहिं बि स्विमिंग में वञो या किथे बि त तव्हां पंहिंजो नोज़ क्लोज़ करे छॾियो। जेकॾहिं तव्हांखे वज़ू खाने या ॿियनि हंधि या गुसल जे लाइ पाणी इस्तेमालु करिणो आहे त तव्हां अलॻि सां हिकिड़ो पाणी पूरो बॉइल करे उहो थधो करे कंहिं बर्तन में रखी छॾियो ऐं नंढी बोटल में भरे करे जॾहिं नोज़ में तव्हांखे पाणी ॾियण जी वारी अचे तव्हां उहो पाणी कढी नोज़ में तव्हां यूज़ करे सघो था। इन सां तव्हांजो नेगलेरिया जो 100% प्रिवेंशन आहे। मतिलबु इहे तरीक़ा इस्तेमालु कनि था असां नेगलेरिया खां बिल्कुलु बची सघूं था। अॼु असां टाइम ख़तमु थी वियो, अमन अब्बासी, मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो? मुंहिंजो पैगाम इहो हूंदो त जेके बि आवाम मुंहिंजो आहे, असांजो पूरो आवाम खे इहो तमामु घणे तरीक़े सां इहो ॾिसणो पवंदो त उन्हनि जो वाटर वाकई क्लोरिनेटेड आहे न आहे। जे क्लोरिनेटेड न आहे त उहो कोशिशि करे 200-300 रुपया ख़र्चु करे पंहिंजे टैंक में क्लोरीन जेको आहे सो विझी छॾनि। ऐं इहो क्लोरिनेटेड वाटर जेको आहे इहो पीअण जो बि प्यूरिफाइड वाटर आहे, सम्झो त इहो मिनरल वाटर आहे जेको तव्हां पीअण में बि यूज़ करे सघो था। ऐं ॿियो, नक में पाणी ॾियण खां बहितर इहो आहे त जेकॾहिं आम टैंक आहे उन में तव्हां नक में पाणी न ॾियो, घरां प्यूरिफाइड को पंहिंजो वाटर कंहिं बोटल में विझी करे नक में तव्हां पाणी ॾियो। ऐं ॿियो, तव्हां कॾहिं बि स्विमिंग पूल ते वञो या जिते बि वञो त नोज़ खे बंदि कयो या क्लिप लॻाए करे तव्हां स्विमिंग करे सघो। वॾी महिरबानी डॉक्टर अमान अब्बासी, तव्हां असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर अमान अब्बासी असां करो जेको असांखे नेगलेरिया जे बारे में ॼाण ॾेई ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त नेगलेरिया जेको मर्ज़ आहे उनजो इलाज त कोन्हे, पर उनजा बचाव जा तरीक़ा तमामु आसान आहिनि। जेको बि असां पाणी इस्तेमालु करियूं था पंहिंजे घरनि में, जेके बि असांजो टैंक्स आहिनि या जेको वाटर सप्लाई जो पाणी थो अचे या जेके मस्जिदनि में टैंक्स आहिनि, जेकॾहिं उनमें असां क्लोरीन मिलाए छॾियूं त नेगलेरिया जो जेको जरस्मो आहे उहो हुते ख़तमु थी वेंदो, उहो वधंदो कोन, जेको असांखे नुक़सानु ॾींदो। छो त नेगलेरिया जॾहिं नक में पाणी वञे थो त नक जे ज़रिए असांजे दिमाग़ में वञी असांजे दिमाग़ खे जेको सो डैमेज करे थी या नुक़सानु ॾिए थी। तंहिंजे करे नक में पाणी कंहिं तरीक़े सां न वञे। जे ॾियणो आहे, नक खे पाणी विज़ू करिणो आहे त उहो साफ़ु सुथिरो पाणी जेको आहे उहो इस्तेमालु कयो वञे त असां नेगलेरिया खां बची सघूं था। 2 तरीक़ा आहिनि, या त क्लोरीन वारो वाटर हुजे, क्लोरीन वारो पाणी हुजे उहो इस्तेमालु कजे, या साफ़ु सुथिरे पाणी सां विज़ू कजे या नक में ॾिजे त जीअं असां हिन मुज़ी मर्ज़ खां बची सघूं था। छो त नेगलेरिया जो कोई इलाजु कोन्हे, पर बचाव तमामु सुठो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं असांजे डॉक्टर साहिब जी हिननि ॻाल्हियुनि ते अमल कयो ऐं बचाव जा तरीक़ा इस्तेमालु कया त असां नेगलेरिया जहिड़े मुज़ी मर्ज़ खां हमेशह बचंदा रहंदासीं। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बिश्मौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।